जाती तहलके में हलंदड़ समाजी बुराइन खिलाफ सितब जी एहतजाजी रैली मगर बीन चौक ते धरणो। जाती तहलके में हलंदड़ मंशियात ऐं समाजी बुराइन जी खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी जे सदर ते ज़िले अगवान कामरेड अशरफ सईम जुमन सिंधी मुमताज अली लिगारी जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मगर बीन चौक ते धरणो हणी मंशियात बंद करे इंसानी ज़िंदगी बचाओ जा नारा हया विया। उन मौके ते एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे खे खिताब कंदे अगवान चयो त जाती तहलके समेत जाती शहर मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे। मोतमार ज़हरीली कच्ची शराब हीरोइन आइस ऐं ॿियनि समाजी बुराइन जी सभई नौजवान ज़िंदगियूं वक़्तु अॻु मौत जे निंड सुम्ही विया ऐं मंशियात जी अपराइण सबबि सभई माण्हू मोतमार बीमारियुनि सबबि ज़िंदगी जी जंग विढ़ी रहिया आहिनि। ही क़ौम अपाहिज थी वञे, हे पंहिंजे हक़ न घुरनि ऐं ही सॼी सिंधी क़ौम, ही सिंध धरती उन्हनि धारनि जे हवाले ग्रीन कारपोरेट जा जेके हींअर ज़मीनूं हज़ारनि जे एकड़नि में हिते सिंध जूं ज़मीनूं उन्हनि खे ॾियनि पिया, उन्हनि जे करे ही सिंधी क़ौम छो कोन थी जागे। असां सभु मंशियात ते ऐं असां इमदाद ते हिरी विया आहियूं। असां मां गैरत